अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुणो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी योम विलादत जे सिलसिले जी मुनासिबत सां प्रेस क्लब काज़ीअमन तरफ़ां जश्न ईद मिलादुन नबी प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि सैयद आसिफ अली शाह जिलानी, गादी नशीन दरगाह जमाल शाह ऐं हाजी खान लाखो जिन्हा, जॾहिं त ख़ुसूसी ख़िताब में मिलाद कमेटी जे सरबराह अमीर जमायत हाफ़िज़ अब्दुर्रहमान मांजोठ समेत हाफ़िज़ इमदाद अली राहू, हाफ़िज़ नूरुद्दीन क़ादरी जिन हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सीरत मुबारक ते रोशनी विधी, जॾहिं त काज़ीअमन जे मशहूर नात ख़्वाह मौलवी मोहम्मद याक़ूब बान नात चई आशिकाने रसूल खे झुमाए छॾियो। प्रोग्राम में फ़कीर बशीर अहमद ख़ासकली, यासीन मीरानी, सरदार एजाज़ अली लाखो, राणा बाबू सरफराज राजपूत, मुमताज़ ख़ासकली, महरम बान, काज़ी अशरफ उन्नड़, इम्तियाज़ महर, सदर प्रेस क्लब राणा अब्दुल गफूर राजपूत, मोहम्मद बच्चल सियाल, अली हैदर चांडियो, MB डेहरी, रईस अब्दुल मोमिन जोणो, जुल्फ़कार अली लाखो, नईम कुरैशी, साहिल लाखो, डॉक्टर जावेद इकबाल भट्टी, आफ्ताब जतोई, अनवर रावल सराई, अली नवाज़ जतोई, जान मोहम्मद ख़ासकली समेत प्रेस क्लब जे समूरनि उहिदेदारनि मेंबरनि शिरकत कई। आख़िर में आलम इंसानियत जे सालिमत लाइ दुआए ख़ैर घुरी वई। जो अरबी महदार जो वॾो शान आहे, तॾहिं अलाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजो महबूब ऐं उन सां जेके गॾु आहिनि उहे वॾे शान वारा आहिनि। समझदार माओ ऐं ॾाढी जो इंतखाब नेस्ले सेरेलैक, हर प्याले में ग़िज़ाइयत जो एतमाद फ्रॉम नेस्ले।